ऐं हाणे हुनखे ख़बर पवंदी छो त सिंधी सभु जाॻिया आहिनि छो त सिंध खपाईंदे त पादर खाईंदे सिंध खपाईंदे त पादर खाईंदे हलो अफ़सोस आहे मूंखे अफ़सोस आहे अञा ताईं शायदि सुतो पियो आहे छुतो पियो आहे ठीकु आहे वञांसि थो शायदि वो शायदि अरे वलंड तूं छा हाल आहे ख़ुशि आहे ख़ैर आहे वे ख़ैर त परेशान लॻे थो छा कयां टियों साल आहे टियों ज़मीन में चुको पाणी जो बि न आहे चुको सफ़ा बंजर थी वियो आहे तूं हिते सुतो पियो आहे यार तूं त पुराणो कामरेटो आहे अॼु तूं मुंहिंजे लाइ छा कंदे बसि तूं मूंखे एतिरो ॿुधाए ख़ैर त वलंड छो ॾिस मां जज़्बाती लॻे थो ऐं छा थियो आहे तुंहिंजी ज़मीन खे बाबा तोखे इहो ख़बर न आहे मुंहिंजे ज़मीन खे छा थियो आहे अञा मूंखे त ॾुख जहिड़ी ख़बर ॾेई जो मां हिन ॻाल्हि में परेशान आहियां तव्हां जहिड़ा पुराणा कामरेड थी करे असांजो पाणीअ जो कुझु बिलो नथा करनि वलंड जेकॾहिं मूंखे वाक़ई ख़बर हुजे हा त मां हिते लागर जो सुतो पियो न हुजां हा छो त तोखे बि मुंहिंजी ख़बर आहे पाण जॾहिं कॉलेज में पढ़ंदा हुआसीं हर नंढे वॾे मसइले ते ऐं तव्हां मुंहिंजा दोस्त मुंहिंजा ॿाह ॿेली हूंदा हुयो ऐं जॾहिं नाजाइज़ी थींदी शागिर्दनि सां त तव्हां सारंग सिंधू ऐं सभई मुंहिंजा दोस्त ॾाढी प्रिंसिपल ऑफिस वटि वेंदा हुआसीं त मां हाणे इहो कीअं थो करे सघां छो इन जे करे मुंहिंजा भाउ मूंखे सच में ख़बर न आहे तूं ॿुधाए छा थियो आहे तुंहिंजी ज़मीन खे ऐं कहिड़ी मजबूरी आहे तोखे 3 साल टियों साल आहे पाणी जो चुको ई न आहे तूं हुजे या सारंग हुजे या शायदि हुजे कम जो त कोई न आहे आवाज़ उथारियो यार दोस्तो ख़ुदा जे वास्ते सिंधूअ जो आवाज़ उथारियो वरी मां तूं हथु न ॿध यार इहो मां ॿुधो काफ़ी ॾींहं खां इशू हले पियो पर असां बि पंहिंजी नफ़्सा नफ़्सी में घिरी वियासीं ऐं दौर ॾिठोसीं त असांजी पार्टी में बि उहा शइ हाणे न ई रही जेके अॻिला असांजा हुकुमरान हुया उहे सचा हूंदा हुया ऐं जॾहिं असां कामरेड ते वञी पुॼंदा हुआसीं त असांजी ॿोली में उहे लबेद चवंदा हुया सो हाणे असां हुन में सचाई नथा ॾिसूं शायदि अॼु मुंहिंजी ज़मीन गैराबाद आहे सुभाणे तुंहिंजी बि थींदी यार आवाज़ उठाईंदासीं त भलो आहे ईअं असां छो थी विया आहियूं पुराणा कामरेडूं पुराणा जियाल आहियूं सिंध बाज़ी आहे असां वटि अॼु आवाज़ उठाईंदासीं न हर को आवाज़ उठाईंदो जेकॾहिं ॿाह ते ॿाह ॾिनी वेहंदासीं न पोइ शायदि कुझु बि न थींदो तुंहिंजी ॻाल्हि सही आहे वलण पर असांजे चुप रहण जूं बि कुझु मजबूरियूं आहिनि तोखे ख़बर आहे असांजा कामरेड कुझु विकामजी विया असांजा हुकुमरान पाण विकामजी विया ऐं इहे जेके तूं कैनालनि जी ॻाल्हि थो करे इन जे पोयां हिकिड़ी वॾी सियासत आहे सो तॾहिं असां मजबूर थी हिते पई रहियासीं पर हीउ तुंहिंजो मसइलो थियो माना असांजो मसइलो थियो ऐं हाणे असांखे चुप नाहे रहणो कंहिं बि हाल में चुप नाहे रहणो इहो अज़म करिणो आहे इहो असांखे मज़बूती सां पंहिंजे हक़नि लाइ विढ़णो आहे इहो तुंहिंजो मसइलो न आहे सॼे सिंध जो मसइलो आहे ऐं ईअं सम्झ इहो मुंहिंजो मसइलो आहे ऐं मां हाणे ई फ़ोन थो कयां सारंग खे ऐं चनेसर खे घुरांव थो बस तू वली परेशान न थी हेलो सारंग हाँ सारंग मां तो ॻाल्हायां किथे आहे सारंग हाँ शायदि तू चनेसर खे वठी हिते अच हाँ चलो चनेसर भी अचे थो सारंग भी अचे थो हिते घर जी ॻाल्हाईंदासीं ठीक है शायदि वॾी तुंहिंजी महिरबानी कुझु न कोई हल कयूं था ठीकु आहे मुंहिंजा भाउ ठीक है शायदि अस्सलाम वालेकुम जी सिंध वालेकुम सलाम सदा सारंग को ख़ैर आहे खैर खैर शायदि चनेसर तूं बि ख़ुशि आहे यार तव्हांखे हिते घुराइण जो हिकिड़ो ई मक़सदु हुयो छो त तव्हांखे ख़बर आहे असां काफ़ी टाइम खां इहा जेका असांजी तंज़ीम हुई कामरेडी सिस्टम हुयो हुन मां हथु खणी विया हुआसीं छो त दौर ई अहिड़ो अची वियो कामरेडी जी कोई इज़त न हुई ऐं असांजा मथियां वेठल हुकुमरान बि विकामजी विया पर तव्हांखे ख़बर आहे असांजो दोस्त वलण जेके माशाल्लाह पंहिंजी थोरी घणी ज़मीन आहे सारंग 3 साल आहे असां वारी ज़मीन में चुको पाणीअ जो बि नथो अचे इहो ज़ुल्म न आहे त असां सां छा आहे ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी मदद कयो मुंहिंजो ज़मीन सफ़ा बंजर थी वियो आहे यार मूंसां मदद खपे अॼु मां तव्हांखे इन लाइ जाॻरायो आहे त मूंसां मदद कयो तुंहिंजी ॻाल्हि सही आहे हमेशह असां सिंधियुनि जे मथां इहे धाड़ा ऐं नाजाइज़ियूं पयूं थींदियूं अचनि थियूं केसीं ताईं
असां हुननि जा ज़ुल्म बर्दाश्त कंदासीं न ईअं कॾहिं कोन थींदो तोसां इंसाफ़ थींदो चाहे असांखे रोडनि ते निकिरणो पियो चाहे असांखे रस्तनि ते निकिरणो पियो असां पंहिंजे सिरनि जा नज़र न रही बि असां तुंहिंजे लाइ विढ़ंदासीं ऐं सदाईं विढ़ंदा रहंदासीं कंहिं बि सूरत में असां पंहिंजा हक़ कोन छॾींदासीं सारंग सही चई थो वलण तोसां गॾु आहियूं पर पूरी सिंध सां गॾु आहियूं कॾहिं बि जेका छह केनाल निकिरनि था कढण जी हिननि खे कॾहिं बि हिमत कोन ॾींदासीं असां सिंधी पुराणा कामरेट आहियूं ऐं असांखे पंहिंजे शाहिद भाउ सुजाॻ कयो आहे अॼु खां पोइ सुजाॻ आहियूं असां तोसां गॾु आहियूं सारंग अञा ताईं त केनाल निकिता न आहिनि हिननि जी एॾी बदमाशी आहे एॾी हिननि जी गुंडागर्दी आहे जो साल थी वियो आहे पहिरियों ई ज़मीन बंजर थी वियूं आहिनि तव्हां तसवुरु कयो जॾहिं इहे छिक केनाल सिंधू दरिया मां ठही विया त पोइ असां सिंधियुनि सां कहिड़ो हाल हूंदो ऐं कहिड़ी हशर हूंदी असां सां छो त मुंहिंजे बि माइटनि जी ज़मीन आहे किथे तुंहिंजे बि सौटनि जो ज़मीन हूंदो असां सॼी सिंध इन ज़मीनदारी सिस्टम ते हलंदा आहियूं अॼु वलण सां थियो आहे सुभाणे असां सां थींदो सॼी सिंध सां थींदो सो इन जे करे असांखे हाणे जाॻणो पवंदो हर हाल में जाॻणो पवंदो इंशाअल्लाह शायदि असां तोसां बि गॾु आहियूं वलण सां पूरी सिंध सां गॾु आहियूं शायदि जेकॾहिं चुप करे रहंदासीं न इहे केनाल बि निकिरंदा असांजो भलाई हिन में आहे त असां हथ में कुहाड़ियूं करियूं हिननि जूं शिशियूं वठियूं मां जांच कराई आहे सारंग भाउ अॼु शाम जो सखर बाईपास ते जेका वॾी पुल आहे उते हज़ारनि जी तादाद में सिंधी अचनि था उते हली करे एहतजाज कंदा सो असां बि हली करे उते धरणो था हयूं ऐं पंहिंजे हक़नि लाइ निकिरूं था शायदि वलण सां इहो मसइलो न थिए असां न निकिरूं हा पर इहा असांजी भुल हुई शायदि भाउ ये पूरी सिंध सां नाजाइज़ी थिए थी पूरी सिंध सां हिते को क़ौम पस्ती न आहे हिते पूरी सिंध जेकी आहे पाणी जे हिकु कतरे जे लाइ फिकंदी असां तड़पी तड़पी सिंधी मरंदासीं पोइ देरि छा जी आहे असांजी सिंध मड़ खे असांजी ज़रूरत आहे असां हुनजा जीअं लाइ पुठित आहियूं असां पंहिंजी जी जलमा ते कॾहिं बि कोसो वाह बर्दाश्त न कंदासीं यार चरने सर ॿुधो आहे त सिंधूअ खां असांजो पाणी खसियो अथऊं असां खां असांजी कहानी खसी अथऊं ऐं सिंधूअ खां सिंधू जी जवानी खसी अथऊं ऐं करोड़े सिंधियुनि जी मानी खसी अथऊं ऐं हणी धारो असांजे ज़मज़म ते हाणे मस्ती पिया था करनि ऐं हाणे हुनखे ख़बर पवंदी छो त सिंधी सभु जाॻिया आहिनि छो त सिंध खपाईंदे त पादर खाईंदे सिंध खपाईंदे त पादर खाईंदे हलो सिंध खपाईंदे त पादर खाईंदे सिंध खपाईंदे त पादर खाईंदे सिंध खपाईंदे त पादर खाईंदे अचो दोस्तो घटि न करणी आहे अॼु पूरो सिंध जो हिकु बचो जाॻाईंदासीं ऐं सॼो सिंधी पंहिंजा गॾु कंदासीं इंशाअल्लाह असां 4 सिंधी न पर 4 लख सिंधी जाॻंदासीं इंशाअल्लाह पूरो सिंध जाॻंदो अस्सलाम वालेकुम दोस्तो जीअं त असांजी इहा क्लिप ॾिठी असांजी इहा क्लिप स्पेशली सिंधू दरिया ते जेको हिननि गैरनि थी धारो हयो आहे उनजे मथां हुई अगरि तव्हांखे असांजी क्लिप वणी आहे त कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो ऐं असांजी इहा रिक्वेस्ट आहे त सभई सिंध मां जंहिं शहर मां दोस्त आहियो सभु निकिरो ही वक़्तु आहे निकिरण जो असां अॻे ई घणो सुस्ती में गुज़ारी आहे सो जेतिरो तव्हां निकिरंदो पंहिंजे हक़नि जे लाइ तॾहिं हुननि भाड़ियुनि खे ख़बर पवंदी सिंध बेशक दोस्तो असां सिंधी आहियूं ऐं असां पंहिंजे हक़नि ते कॾहिं बि कंहिं जेको आहे त नाइजाइज़ी न सहंदासीं कंहिंजी बि ऐं न कॾहिं सही आहे न कॾहिं सहंदासीं बि सही दोस्तो ख़ुदा जे वास्ते आवाज़ उथारियो आवाज़ न उथारींदो बिना मुख़्त मरी वेंदो ऐं बुख मरी वेंदो जीअं सिंध सदा जी